अहम ख़बरवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शहजिल इनाम मेमण जो यौम इस्तेहसाल कश्मीर ते पैगाम जारी थियो आहे। यौम इस्तेहसाल कश्मीरी अवाम सां इज़हार यकजहतीअ जो ॾिहाड़ो आहे। सीनियर सूबाई वज़ीर वधीक चयो त कश्मीरी अवाम जी आज़ादी ऐं हक़नि लाइ आलमी बिरादरी किरदार अदा करे। शहजिल इनाम मेमण चयो त आलमी बिरादरी कश्मीरियुनि जी हालतुनि ते अखियूं बंद न करे गुज़िरियल 4 सालनि दौरान बलारिल कश्मीर में अवाम भारतीय फ़ौज जूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। कश्मीर मामले जो हल सिर्फ़ कश्मीरियुनि खे पंहिंजो हक़ ॾियण में ई आहे। अहम ख़बरवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शहजिल इनाम मेमण यौम इस्तेहसाल कश्मीर ते पैगाम जारी कयो, जंहिंमें उन जो चवणु आहे त यौम इस्तेहसाल कश्मीरी अवाम सां इज़हार यकजहतीअ जो ॾिहाड़ो आहे। कश्मीरी अवाम जी आज़ादी ऐं हक़नि लाइ आलमी बिरादरी किरदार अदा करे। शहजिल इनाम मेमण वधीक चयो त आलमी बिरादरी कश्मीरियुनि जी हालतुनि ते अखियूं बंदि न करे। सीनियर सूबाई वज़ीर वधीक चयो त गुज़िरियल 4 सालनि दौरान बलारिल कश्मीर में अवाम भारतीय फ़ौज जूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। कश्मीर मामले जो हल सिर्फ़ कश्मीरियुनि खे पंहिंजो हक़ ॾियण में ई आहे।